हाल में 43 साल घणा दोस्त वेठा हिन हाल में असां कई हुई अलाह हिनखे सदारत बि मुबारक करे हुन वक़्तु सदर कोन हुजे सदर पोइ थियो ऐं यकीनन उन वक़्तु बि असां हिनखे एज़ ए मोहम्मद अली जेको तमामु भलो माण्हू आहे ऐं जीअं माशाअल्लाह 43 साल थी वियो तो साईं तव्हांखे सालगिरह मुबारक हुजे अलाह साईं तव्हांखे सिहत में पंहिंजी हिफ़ाज़त में पंहिंजे बचनि सां सलामत रखे तव्हां हिकिड़ा सचा ऐं साफ़ सुथरा माण्हू आहियो जिन जाऊं बि गवाही ॾींदुसि त उन वक़्तु जॾहिं मोहम्मद अली सदर कोन हूंदो इन ॻाल्हि जो गवाह आहे कि राति 12 बजे बि मूंखे फ़ोन कंदो त हुनजो फ़ोन खणंदुसि हाणे थोरो एहतियात सां खणंदो आहे हाणे सदर बि थी वियो आहे अञा हिनखे वधीक कामयाबी थिए लेकिन तव्हांखे अहिड़ा ॿुधाईंदा हलो तव्हां जेके बि हिते वेठा आहियो असां उते ई बीठा आहियूं अॼु बि अलाह जो शुक्र आहे तुंहिंजे 44 साल बि उते बीठा आहियूं जिते तुंहिंजे 43 में बीठा हुआसीं ऐं इंशाअल्लाह तूं अॻे साल में किथे बि कंहिं बि हाल में हूंदासीं तो सां उन्हनि जो तालुक़ु आहे भलो माण्हू ई मुंहिंजी त दिलि चाहे थो तोखे सिंधी डिपार्टमेंट में कि उस्ताद जे दर्जे ते हुजे ऐं तुंहिंजी भेट पढ़ाई पियो इन ते बाक़ाइदा को PhD जी थीसिस बि लिखी सघिजे थो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजो दोस्त अथव पंहिंजो जेको मूंसां गॾु बीठो मुंहिंजो ॻोठ ई बि अथव अब्दुल्ला कोस्तानी ऐं पाण बि कोस्तानी आहियां तो असांजो कुझु रीतियूं रस्मूं आहिनि ऐं उहे रस्मूं हमेशह हलंदियूं आहिनि बाक़ी वक़्त सां गॾु शयूं बदिलजंदियूं आहिनि तव्हांखे उहो इहो ॿुधाईंदो हलां कि असां जिते बीठा हुआसीं अॼु बि उते बीठा आहियूं हर माण्हू जेको पंहिंजो वक़्तु कंदो आहे पंहिंजा तक़ाज़ा हूंदा आहिनि कॾहिं सियासत जा तक़ाज़ा हूंदा आहिनि कॾहिं ॿिया तक़ाज़ा उहे हर माण्हू जो पूरो हक़ ऐं तव्हां मूंखे हमेशह जेके हिते वेठा आहियो इन ॻाल्हि जो गवाह आहियो त मां जीअं तव्हां सां गॾु बीठो त अॼु उते बीठो आहियां तव्हांखे उहा ई मुस्कुराहट उहा ई मोहबत उहो ई सुलूक मिलंदो बाक़ी हर कंहिं माण्हू जो पंहिंजो वड़ आहे अॼु हिकिड़ो तमामु सुठो मौक़ो आहे ऐं आउं सम्झां थो त इहे रस्म असां ॾिठियूं हाणे सकाफ़त जो ॾियारो बि अचे पियो अॼु यकीनन हिते अजरक टोपी बि असां ॾिठी ऐं तव्हां सभिनी खे जेको उहो सकाफ़त जो ॾियारो बि मुबारक हुजे मोहम्मद अली जी सालगिरह में हुजे अचो गॾिजी इहा दुआ कयूं त अहिड़ा जेके दोस्त आहिनि जेके रेज जा बि साफ़ आहिनि दिलि जा बि साफ़ आहिनि अलाह साईं हिननि खे हिमत ॾेई कि तव्हांजो मसइला हल करे सघनि अलाह मूंखे बि हिमत ॾेई तव्हां बि तव्हांजा जेको थी सघंदो तव्हांखे कंदासीं प्रोफेसर अंसारी साहब वेठो आहे ॿिया सभु दोस्त वेठा आहिनि विजयस्तार साहब वेठो आहे ऐं थोरो लेट थियुसि मूंखे 6 बजे जो टाइम ॾिनऊं 6 खां 7 बजे ताईं ऑफिस में वेठो पोइ 7 बजे खां 2 घंटे ते टाइम ॾिनंदो हाणे ॼाओ कि दावत भेज में मुंहिंजो मोहम्मद अली खे मुबारकबाद ॾेई ॾींदासीं तव्हां सभिनी खे मोहम्मद अली जी सालगिरह बि ऐं पंहिंजूं जेकी ईंदियूं उहे बि मुबारक हुजनि अलाह साईं तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे यकीनन ई शाह खे घणो पढ़ंदो आहे असां एॾो कोन पढ़ियो आहे लेकिन यकीनन शाह साईं चयो आहे वेठे वर न पवनि सुते मिलनि न सुतरे जे रंधनि मथे रहनि साजन मिले तिन खे इहो मूंखे लॻे थो मोहम्मद अली जा चई हर वक़्तु मूंखे किथे न किथे मूवमेंट में ॾिसण में ईंदो आहे मुंहिंजी दुआ आहे त कॾहिं कॾहिं आउं हुनखे नेप में बि ॾिसां उते घटि ॾिसण में ईंदो आहे त मूंखे त यकीन ई आहे कि मज़ाक़ जी ॻाल्हि आहे लेकिन मोहम्मद अली तमामु सुठो सचो तव्हांजो कारकुन आहे ऐं मूंखे हर वक़्तु हिन जो सची ॻाल्हि ॿुधायो कॾहिं बि न पंहिंजी आऊं बि तस्दीक कंदुमि पंहिंजे लाइ कॾहिं कुझु कोन घुरे राति जो 12 बजे बि फ़ोन कंदो त फलाणो माण्हू जेको हुनखे साईं मेडिकल जो प्रॉब्लम आहे फलाणे जो एक्सीडेंट थी वियो आहे गाॾी बि खपंदी त पाण लाइ कॾहिं बि कोन चए केॾे साईं केॾे तॾहिं ते वञिणो या कंहिं मीटिंग में वञिणो इहो माण्हू हिकिड़ो अथव हिन जी हिफ़ाज़त कजाऊं तव्हां सभिनी खे अलाह पंहिंजी हिफ़ाज़त अस्सलामु अलैकुम